ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ورؤوفنا ورحيمنا ومأوانا وملجأنا ونورنا ونور أجسادنا ونور حياتنا ونور مماتنا سيدنا مولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الذي عنده علم من الكتاب أنا آتيك به قبل أن يرتد إليك طرفه فلما رآه مستقرا عنده قال هذا من فضل ربي صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين صديق عكس حسن كمال محمد صلى الله عليه وسلم फारूक जिल्लो जाए जलाले मोहम्मद हुस्ना दियाए शम्मे जमाले मोहम्मद हैदर बहारे बावे खिसाले मोहम्मद सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदर अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन गुरु शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन बेटा सागर मैं तो तमीरा शानत थी अच्छी औखिया वेर अल्लाह लग लतीफ चे भर पाजी दे तेरा औलाद अली शेर किचका माड़ मुरीद थे बेटा तो फरमाए मदद कर मुरीद जी गोदों सुल्तान प्यारो में दातार दिल भरिया मज दरगाह दान आओ दादिला दरगाह जा जाओ रजा दीवान कंदी सारिया कान मोहम्मद रियबी मोरी बेटाई तो फरमाए तमीरा मुर्शिद मुहजा जीलानी जनाब जी मूसी खौसन खारजी से सन खर खराब सुनी सद साइल जा उठी गौस गुलाब कर वसीलो वीर तू मोहम्मद लग महताब वाजिद वडा कया तो सदा खावंद सब खिताब समझानी शिताब कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद थी यदीन मली आही
अब्दुल लतीफ जो वसीलो ऐं वली वो हसनी पीर हली करका माड़ मुरीद थे हमदो सलात खां बाद इज्जत शान मान जे लाइक स्टेज ते वेठल उलमाए किराम हजरत अल्लामा मौलाना उस्तादुल हुफ़ाज़ वल उलमा साईं अताउल्लाह सिकंदरी ज़ीद मजरूह फाज़िल नौजवान हजरत मौलाना दिलबर हुसैन सिकंदरी मद्दज़िल्लहुल आलिया मौलाना मोहतरम जनाब अब्दुल अजीज साईं निसार अहमद हिन महफिल जा मेज़बान साईं मौलवी शाह मोहम्मद उजण है मुझे सामू विठल प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अज साईं वारन पंहिंजे वालिदैन जे ईसाले सवाब जे नियत सां मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं यारहीं शरीफ जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे जंहिंमें मूंखां अॻु में बि अवां ख़िताबात समाअत फरमाया मूंखे हुकुम थियो आहे अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां दुआ कयो त रब करीम मुंहिंजी तव्हांजी असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए तव्हां असांजो ही अचण ही वेहण ही ॿुधण ही ॿुधाइण सिर्फ़ अल्लाह जी रज़ा जे लाइ आया ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ जेको अमल हूंदो आहे या कामिल ईमान जी निशानी आहे मन अहब्ब लिल्लाह व अबग़द लिल्लाह व अअता लिल्लाह व मनअ लिल्लाह फक़द इस्तकमल ईमान हुजूर फरमायो अल्लाह कारण मोहब्बत करे अल्लाह कारण दुश्मनी रखी मन अल्लाह रसूल जो सां मोहब्बत कंदड़ा उन सां मोहब्बत अल्लाह रसूल दीन जो दुश्मन आहे उन सां दुश्मनी इन बुनियाद ते दोस्ती ऐं दुश्मनी आहे ॾियण वठण आहे त उन जो ईमान कामिल आहे ऐं अवां हिते जेके आयो छाजे लाइ इन दीनी महफ़िल में कुझु दीन जूं ॻाल्हियूं सिखण जे लाइ अल्लाह जी रज़ा जे लाइ आयो त पोइ इन जो अजुर सवाब ॿुधो त अजुर ऐं सवाब चाहे मदीने जे मीर फरमायो हिकिड़ो शख़्स ॿिए सां मुलाक़ात करण जे लाइ वञे थो रस्ते में फ़रिश्तो उनखे मिले थो उन खां पुछे थो त अईन तुरीद काॾे थो वञी चई त इन अखली फी हाज़िहिल क़रिया हिन ॻोठ में मुंहिंजो भाउ आहे उन सां मिलण थो वञे जागो था जेके निंड थी अचे निंड जो त अञा टाइम कोन थियो आहे भला जेके थकिजी पिया होॾा ॾाढो सुभाणे अल्लाह कोन्हे तव्हांजो ज़हन हाज़िर बसि इन जुमिले में सम्झ में अची वई ॻाल्हि तव्हांजो ज़हन किथे ॿी जाइ जागो था जो सुभान अल्लाह ॿुधंदो अल्लाह रसूल मदीने औलिया अल्लाह जो शान साईं त मूंखे चयो त 3 कलाक तकरीर कजां तव्हां त हींअर ई थकिजी पिया हो ख़बर न आहे त प्रोग्राम अलाए केॾी महिल शुरू थियो आहे अलाए केॾी महिल खां तव्हां वेठा हो असां त आयासीं तक़रीबन 5 बजे केॾी महिल शुरू थियो प्रोग्राम तो उन फरिश्तो उन खां पुछे थो त इला अईन तुरीद काॾे थो वञे थी इन अखली फी हाज़िल क़रिया इन ॻोठ में मिसाला इन उजड़नि जे ॻोठ में मुंहिंजो दीनी भाउ आहे शाह मोहम्मद उते महफ़िल आहे दीनी ओॾे थो वञा फरिश्तो पुछंदुसि त भला को उनजो थोरो अथई उहो लाहिण थो वञे तोखे पैसा ॾिना अथई बिरयानी जी प्लेट ॾिनी अथई इहे सियासी माण्हू कंदा को नौकिरी जो आसिरो अथई को रोड जो आसरो थी नौकर ईअं रोड बोड जो आसरो कोन्हे पर मुंहिंजो उन सां मोहब्बत अल्लाह कारण थी पोइ ॿुध जे तुंहिंजी उन सां अल्लाह कारण मोहब्बत आहे त मूंखे अल्लाह मां फरिश्तो आहियां मूंखे रब मोकिलियो आहे तोखे ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां त पोइ अल्लाह बि तोसां मोहब्बत थो करे
उनकी निस्बत ने मिलाया है हमें, वरना आपस में रिश्ता हमारा कुछ भी नहीं 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 नहीं। तमा असांजी जेका निस्बता किन जे करे या रसूलुल्लाह जे करे या कलमे जे करे तमा असांजी जेका ताल्लुका जेका निस्बत वा कलमे जे दीन जे इस्लाम जे बुनियाद ते ऐं इहो ताल्लुक या निस्बत क़यामत जे ॾींहुं बि कमु ॾींदी। अल-अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। मदीने जे मीर फरमायो त क़यामत जे ॾींहुं ॿियूं दोस्त हिक ॿिए खां बेज़ार थी वेंदा, पर जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदा उन्हनि जी दोस्ती क़यामत जे ॾींहुं बि फ़ाइदो ॾींदी। असांजी औलिया अल्लाह सां मोहब्बत इन जे करे या गौसे आज़म सां मोहब्बत इन जे करे या अल्लाह जा वली आहिनि, अल्लाह जा महबूब आहिनि, अल्लाह जा प्यारा आहिनि। उन्हनि असांखे अल्लाह वारो दग ॾसियो आहे, शरीयत वारो दग ॾसियो आहे, दीन वारो दग ॾसियो आहे। इन जे करे असांजी औलिया अल्लाह सां मोहब्बत आहे। औलिया अल्लाह जी मोहब्बत या का गैरुल्लाह जी मोहब्बत नाहे, पर औलिया अल्लाह जी मोहब्बत या ऐन अल्लाह जी मोहब्बत। कुरान पाक में जा बजा अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि बाननि जो ज़िक्र फरमायो आहे। तव्हांखे साईं मौलाना दिलबर हुसैन हज़रत बीबी मरियम जे तरफ़ थोरो इशारो ॾिनो। कुरान पाक में जा बजा औलिया अल्लाह जो ज़िक्र आहे, उन्हनि सां सुहबत करण जो अल्लाह हुकुम फरमायो आहे। वक़ूलू मअस सादिक़ीन वत्तबिअ सबील मन अनाब इलैया इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। मौला उन्हनि जे रस्ते ते हला जिन जे मथां तो इनाम इकराम फरमायो आहे। ऐं अल्लाह पंहिंजे वलियन जो ज़िक्र कुरान पाक में फरमायो। अल्लाह ताला फरमायो अला इल्ला औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। अल्लाह ताला फरमायो खबरदार बेशक अल्लाह जा वली अल्लाह जा मुहिब अल्लाह जी जेको वेझा आहिनि उनखे न को हिन दुनिया में खौफ न वरी उनखे गम। अल्लाह ताला फरमायो वली केरा ये साईं तव्हांखे वज़ाहत पे ॿुधाई वली ओ हूंदो आहे अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून जे वटि ईमान भी हूंदो आहे, जे वटि तक़वा भी हूंदी आहे, परहेज़गारी भी हूंदी आहे, जो अक़ीदो भी सही हुजे। आमनू जो ताल्लुक़ अक़ीदे सां ऐं कानू यत्तकून जो ताल्लुक़ अमल सां यानी जो अक़ीदो भी सही हुजे, जंहिंजा अमल भला हुजनि हू अल्लाह जो वली हूंदो आहे। हिकिड़ा अथव अल्लाह जा वली ॿिया वरी शैतान जा वली औलिया शैतान। हिकिड़ा औलिया रहमान अल्लाह जा दोस्त, ॿिया वरी शैतान जा दोस्त। तव्हां असांखे रब शैतान जे दोस्तनि खां बचाए। अल्लाह तव्हां असांखे औलिया अल्लाह जी सोहबत नसीब फरमाई आहे। रब इन ते इस्तिक़ामत नसीब फरमाई। हाणे जेको अल्लाह जो वली हूंदो आहे तव्हां असां उन सां मोहब्बत था कयूं। छो था मोहब्बत कयूं या मोहब्बत कंहिं पैदा कई आहे। ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला निहारियो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा। अल्लाह ताला फरमायो जिन
ईमान आंदो आ ऐं साले अमल कया रब उन्हनि जे लाइ माण्हुनि जे दिलनि में मोहब्बत पैदा फरमाए छॾींदो आ। हाणे इन जो वरी तफ़सीर क़ुरान पाक जी इन आयत जो मदीने जे मीर ॿुधायो आ। इज़ा अहब्बल्लाहु अब्दन अल्लाह जॾहिं कंहिं बाने सां मोहब्बत कंदो आ अल्लाह जॾहिं कंहिं बाने पाण में ॻाल्हायो न सुस्त न कयो अल्लाह जॾहिं कंहिं बाने सां मोहब्बत कंदो आ रब उनजी मोहब्बत लिकाईंदो कोन्हे ऐलान फरमाईंदो आ। अल्लाह जिब्राइल खे सॾींदो आ जिब्राइल जी मुंहिंजा रब्बे जलील फलाणो बानो मुंहिंजो महबूब थई अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजो महबूब आ मुईनुद्दीन चिश्ती मुंहिंजो महबूब आ अजमेरी मुंहिंजो महबूब आ अबू बकर सिद्दीक मुंहिंजो महबूब आ फारूक आज़म मुंहिंजो महबूब आ उस्मान गनी मुंहिंजो महबूब आ हैदर करार मुंहिंजो महबूब आ मुहम्मद इमाम शाफई मुंहिंजो इमाम असां दा चो अल्लाह ने को मसाल हिकिड़ो अल्लाह जा जेके भी वली आहिनि जिन सां रब मोहब्बत फरमाईंदो आ अल्लाह फरमाईंदो आ जिब्राइल इहो मुंहिंजो महबूब अथई मौला पोइ मुंहिंजे लाइ छा हुकुम आ अल्लाह फरमाईंदो जिब्राइल तूं भी इन सां मोहब्बत कर मौला तुंहिंजो हुकुम आ मां भी इन सां मोहब्बत थो कयां पर तूं अकेलो मोहब्बत न कर आसमाननि में ऐलान कर ज़मीननि में ऐलान कर रब जो हुकुम आ फलाणो अल्लाह जो महबूब आहे आसमान वारो तव्हां भी मोहब्बत कयो ज़मीन वारो तव्हां भी मोहब्बत कयो उनजी आसमान में भी मक़बूलियत थी वेंदी आहे ज़मीन में भी उनजी मक़बूलियत थी वेंदी आहे इल्ला मरदतुल जिन्न वल इंस पर जिन्ननि ऐं इंसाननि में के निभागा हूंदा आहिनि के मरदूद हूंदा आहिनि के तड़ियल हूंदा आहिनि जेके अल्लाह जे वलीअ सां मोहब्बत नाहिनि कंदा बि सॼी मख़लूक अल्लाह जे वलीअ सां मोहब्बत कंदी आहे। हिकिड़े फारसी जे शाइर चयो आहे हुब्बे दुर्वे शाकली दे दरे जन्नत दुश्मने ईशा सजाए लानत फरमाए तो अल्लाह जी वलियन जी मोहब्बत जन्नत जी दर जी कुंजिया पर जेको उन्हनि सां दुश्मनी रखंदो आहे उहो लानत जो हक़दार आहे। चवंदो मौली साहब इहो बस शेर पढ़ियो ऐं पाण शेर पढ़ंदे पाण शेर अची सही असांजो फलाणो जेको मौलवी आहे न भिटाईअ जो भिटाईअ जो आशिक़ आहे पोइ चईंसि न त इहे शेर पढ़े जेके मूं पढ़िया ख़ुतबे खां पोइ भिटाई जा शेर आहिनि न जागो था अलाए कोन किथे जागो हा त एतिरी सुञ थिया पुछंदा कयो न तव्हां जो चओ त असांजो फलाणो भिटाईअ जो आशिक़ आहे भिटाईअ जो हाफ़िज़ आहे भिटाईअ जो आशिक़ आहे त इहो शेर पढ़ न जंहिंमें भिटाई मदीने वारे खे सॾु कया हाणे गौसे आज़म खे सॾु कया भिटाईअ रसूलुल्लाह जी शफ़ाअत जी बि ॻाल्हि कई आहे पढ़ न भिटाईअ जूं वायूं भिटाईअ दस्तगीर खे सॾु कया आहिनि औलिया अल्लाह जो ज़िक्र कयो आहे इहे शेर पढ़ंदे तोखे नांग थो खाए इहे न खाईंदो छो न खाईंदो जीअं साईं ॿुधायो न साईं अताउल्लाह नबीअ जी माना न कंदा छो जी माना कंदा त हुननि वारो हथ जो ठहियल जेको अक़ीदो आहे उहा इमारत ड्रही पवंदी असां क़ुरान बि सॼे खे मञींदा आहियूं हदीस बि सॼे खे मञींदा आहियूं त भिटाईअ खे भिटाई कुरान जो शार आहे इन त पंहिंजे मक़सद वारी ॻाल्हि युमिनून बिबादिल किताब व यकफुरून बिबाद इहो यहूदनि जो कमु हुयो असां यहूदी न आहियूं असां सॼे कुरान खे अलहम्द जे अल्फ खां वठी वरना सॼे ज़ीनत सॼे कुरान खे ॿुधायो इन कुरान में तौहीद आहे असां तौहीद खे बि मञूं इन कुरान में रिसालत आहे असां रिसालत खे बि मञूं फ़रिश्तनि ते बि ईमान क़यामत जे ॾींहं ते बि ईमान इन कुरान पाक में
औलिया अल्लाह जो ज़िक्र इन जे करे सा औलिया अल्लाह के भी मनीदा आयो मुजा मिठड़ा भा अल्लाह जे वलियन जी मोहब्बत जन्नत जे दर जी कुंजिया कीअं कुंजिया इसका शरीफ जी हदीस मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकड़ा गुनाहगार हुंदा जेके पुलसरा तां किरी पवंदा या ते जबड़ल हुंदा के उन जो हथ उते हुंदो तो अल्लाह जो वली गुजरंदो अल्लाह जे वली के चवंदा ओ साईं मूंखे सुञाणी कोन थो अनल्लज़ी सक़ैतुका शरबतन अनल्लज़ी वहबतु लक वुदूअन साईं मूं दुनिया में अवां के पानी पियारियो हो अवां के मूं वुज़ू करायो हो अॼु मां हिते फासी पियो आहियां मुंहिंजी मदद कर यशफउ लहू फयुदखिलुहुल जन्नह मदीने जे मीर फरमायो ओ अल्लाह जो वली उन जी सिफारिश ऐं शफाअत करे उन खे जन्नत में दाख़िल फरमायो अदा जे पीर वली अल्लाह जा वली ऐं इहो सम्झी छॾियो पीर जो मफ़हूम वली जेको पीर जे घर ॼमे उहो पीर नाहे पीर उहो आहे वली उहो आहे जेको रसूलुल्लाह जी सुन्नत शरीयत ते पूरो हुजे अल्लाह जो वली शफ़ाअत कंदो छा मदीने जो मीर शफ़ाअत कोन कंदो हशर वेल हिसाब मान को मिट संदो में इलाही फरमाइंदो मान को मिट संदो में मुझो ऊंदाई में सोजरो हशर वेल हिसाब जे छड़े ना वींदो में सारियो संद कंदो में मुझो कोयारो के चढ़णी कुरान पाक जी सूरत पहरी सूरत फातिहा उन खां पोइ ॿी सूरत वा सूरतुल बकरा जी माना अरबी में बकरा चइबो आहे गऊं बकरा छा खे चइबो आहे ॾाढियां ॻाल्हायो गऊं धारींदा गऊं जो बि शान ॿुधाइणो भला मदीने जे मीर फरमायो आहे त गऊं जे खीर में शिफा वा गऊं जो गोश्त मौत सूरत जो नालो थी अल बकर हिकिड़ो मौलवी साहब हाफिज़ नंढड़ो रमज़ान शरीफ में काथे मौलवी साहब मोकिलियो तरावी पढ़ाए जोगन फकीर जो वरी छा तरावी पढ़ाईंदो नंढड़ो चिंगला पीहो ऐं जो शुरू छो त अबाया सॼी सूरह बकर पहिरीं राति 2.5 पारा पूरा जमायत ने जो नहीं तू तो सजो ॾींदो निंड्रू करी असां हारी माण्हू को दुकानदार बनी बारे जो कम थकाए छॾी असां सुभाणे कोन ईंदासीं तरावी वञण पाण अकेलो वञे न ॿिली अल्लाह जो नालो अथव बसि सुभाणे मां नंढियूं सूरतूं पढ़ंदुसि महिरबानी करे न बाबा न हेॾी माना 2.5 पारा बीही थकिजी पिया कुझु त पोयनि ते रहम कबो आहे हिन मां सुभाणे नंढी सूरत पढ़ंदुसि ॿिए ॾींहुं न चवण अॼु नंढी सूरत पढ़ां भला अॼु जो अलम तर खां पढ़ां अलम तर फअल रब्बुक बिअस्हाबिल फील हिकिड़े खे वरी थोरी का अरबी ईंदी उन्ही चुन बाबा अॼुकल्ह पढ़ी बकरा सूरत गऊं वारी अॼु अथव हाथीअ वारी सूरत भॼो त भॼो न त सॼी राति हाफ़िज़ बीहारे हाथी त गऊं खां वॾो आहे न सो हाणे क़ुरान पाक जी सूरत जो नालो ई पइजी वियो अल बकरा माना गऊं वारी सूरत मरियम सूरत कंहिंजी गऊं हुई जोगिन जी उजड़नि जी खासकेलिन जी कंहिंजी गऊं या गऊं अल्लाह जे वलीअ जी बनी इसराइल जे उम्मत जो वली उन जी गऊं आहे उन जो कमाल छा आहे तसरुफ छा आहे मां अॻिते अर्ज़ कयां थो पर तव्हांखे ॿुधाइण इहो थो चाहियां छो त सूरत जो नालो आहे सूरह मरियम कहफ जी माना छा आहे कहफ माना गार कहफ जी माना छा आहे गार गार में अल्लाह जा वली रहा 309 साल ऐं उन्हनि जी करामत जो ज़िक्र कुरान पाक में आहे अल्लाह जा वली 309 साल गार में रहा निंड पया नुकल्लिबहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल पर 309 साल बिना खाइण पीअण जे जीअरा रहा या अल्लाह जे वलियन जी करामत
अल्लाह जी वली ने करामतों के मनीदा हो कौन मनीदा करामतुल औलिया हक़ुन अल्लाह जी वली ने जो करामतों हक़ हन किसी कुरान में जिक्र को नहीं करामत जो वहां करामत हक जी चाहिया या पीरान पीर जी करामत बयान कयव असां जे अकुल में हा गाल कान थी अचे अदा तुझे अकुल में इहा गाल ईंदी छो त करामत चइबो ई उन खे आ जेका शइ आदत जे खिलाफ हुजे जेका शइ आदत जे खिलाफ जेकॾहिं नबीअ जे हथां ज़ाहिर थिए त उनखे मौजज़ो चइबो आहे जेका शइ आदत जे खिलाफ आहे वलीअ जे हथां ज़ाहिर थिए त उनखे करामत चइबो आहे अल्लाह जे नबीअनि जा मौजज़ा बि बरहक़ आहिनि अल्लाह जे वलीअनि जूं करामतूं बि बरहक़ आहिनि हज़रत बीबी मरियम जी करामत तव्हां ॿुधी हुज़ी इलैक बिजिज़्इल नख़ल साक़ित अलैक रुतबल जनिया जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत पई थिए हज़रत बीबी मरियम खे रब फरमायो त इन सुकल खजीअ जो थोड़ो इनखे लोडो ॾे साओ बि थी वेंदो इन में ताज़ा डंग कतल बि अची वेंदी तुसाक़ित अलैक रुतबल जनिया कुली वशरबी वकर्री ऐना तो खाओ ऐं पीओ अखियूं ठार हज़रत मरियम सुकल खजीअ जे थुड़ खे धूणो ॾिनो आहे लोडो ॾिनो आहे उहो साओ बि थी वियो आहे उन में ताज़ी बिना फर ॾियण जे बिना नर ॾियण जे उन में ताज़ी कतल बि अची वई आहे वरी जॾहिं हज़रत बीबी मरियम जे महराब में ज़करिया अलैहिस्सलाम वञे पियो कुल्लमा दख़ल अलैहा ज़करियल महराब वजद इंदहा रिज़्क़ा हज़रत मरियम वटि जॾहिं हज़रत ज़करिया पियो वञे त अण मुंदाइता हिकु त मेवा ताज़ा पर आया किथां दर बंद केरु आयो कोन को वयो कोन किथां आया मरियम अन्ना लक हाज़ा मरियम ही अण मुंदाइता मेवा किथां आया क़ौलत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब हज़रत मरियम चयो त अल्लाह मोकिलिया हन रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे बेहिसाब रिज़्क़ अता फरमाए हाणे बीबी मरियम जे आस्थाने ते माण्हू तमामु सुठा वलियनि ॾे वञो छा रब हितां कोन थो ॿुधे हाओ ॿुधे थो पर पुछ न हज़रत ज़करिया खां छो पियो ॾे ज़करिया दुआ घुरे हुनालिक दआ ज़करिया रब्बहू उन जाइ ते बीही मरियम जे आस्थाने ते बीही हज़रत ज़करिया रब खां दुआ घुरी बोला जीअं मरियम खे अण मुंदाइता मेवा ॾिना अथई मां बि कुराड़ो थी मूंखे बि अण मुंदाइतो पुटु अता फरमा अल्लाह जे वलियन जी करामत चओ बरहका मुझे का कुरान पाक जी आयत तिलावत कई खुतबे में अल्लाह जो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो माली अल्लाह अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन हुदहुद दिसण में कोन थो अचे हुदहुद आयो हजरत बल्कीस जो तख्त ॾिसी आयो उन जी बादशाही ॾिसी आयो सॼो वाक़ियो अर्ज़ करे हज़रत सुलेमान फरमायो ही तख्त मुंहिंजो ख़त थई खणी वञ बल्कीस वटि हो तख्त वयो ओॾां बल्कीस रवानी थी अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अय्युकुम यातीनी बिअर्शिहा क़ब्ल हेरे मुड़े ने आयो हेरे सुना ने आयो क़ब्ल अय्यतूनी मुस्लिमी आएगो मुझे दरबार में जेको बल्कीस जे तख्त अच पहुचण खां अगे वो तख्त मूं वटि खणी हज़ारे मील परे हो ऐं तालन में बंद हो चौकीदार हा 7 ताला हा मुहाफ़िज़ बीठा हा वज़नी एॾो 40 गज डिघो 30 गज वेकरो सोन चांदी हीरा जवाहिर मोती قال إفريت من الجن أنا آتيك به قبل أن تقوم من مقامك إفريت जिन चयो साईं अवां जी मजलिस महफ़िल बरख़ास्त थियण खां अॻे मां तख़्त खणी 2-3 कलाक लॻंदा
और फरमाया अन्या जल्दी कर जल्दी कर जल्दी कर दो सुलेमान अलैहिस्सलाम की उम्मत जो दो वली बैठो अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो फरमालल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अन आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैका तरफुका जमड किताब जो थोड़ो इल्म हुयो सजे किताब जो न इन मिन जेका वा मिन अरबी में बाज़ जे माना में हुंदिया माना उन वट थोड़ो उन किताब जो सुलेमान अलैहिस्सलाम जे किताब जो थोड़ो इल्म हुयो उन जो साईं मां अखि छिंभ छा पर क़ब्ल अखि छिंभ खां भी अगे तख्त खणी दुसे भला खणी दावा कई हां अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो फलम्मा राहु मुस्तक़िरन इल्दहु क़ाल हाज़ा मिन फ़ज़्ल रब्बी सुलेमान अलैहिस्सलाम लिखो मुझे आडो तख्त पयो आ तफसीरन त इया में लिखयो आ त आसिम बिन बरखिया गायब भी कोन थियो इते भी मौजूद हो उते भी मौजूद हो जल्दी में तख्त खणी आयो आ हजरत सुलेमान फरमायो मुझे रब जो शुक्र आ मुझे रब जी मेहरबानी आ जो मुझे उम्मत में भी हेड़ा मुझा उम्मती हां मां तमा का पूछण तो चाया सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वधी का शान वारो या आमिना जो लाल मोहम्मद अरबी वधी का शान वारो विदाई फरमाई दुआ त जकरो जग सखरो खया मिड़े ई मल्ल समेजे सुहाग जी कैन पे ई कल ये मुरसल असल हुई है तेरी सबसे आला आला हमारा नबी सबसे बाला आला हमारा नबी मुल्के कौनैन में अंबिया ताजदार और ताजदारों का हमारा नबी कौन देता है देने को मुँह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी असांजो नबी शान वारो सब नबी है बहैसियत नफ्सी नबूवत ऐं रिसालत में कोई फर्क कोने पर शानन में अज़मतन में फर्क सभिनी खां शान वारो आमिना जो लाल ऐं वरी हुजूर जी उम्मत में सभिनी खां अॼु यारियां न पीराना पीर जो किताब आ उसूलुद्दीन मुहाने घुरायो आ अरबी बोलिया में उनमें गौसे आज़म फरमायो आ हबीब जी उम्मत सभिनी उम्मतुन खां भली जेको दस्तगीर के मनी दो हक में देणी सुभान अल्लाह पण बुध दस्तगीर जो अकीदो गौसे आज़म या बुनियत तालबीन में पीराना पीर फरमायो आ हुजूर गौसे आज़म उसूलुद्दीन में बे गाल कईया पण फरमांदा त हुजूर जी उम्मत सभिनी उम्मतुन खां भली बी गाल की लिखी थई दिल थी चवे तमा के बुधाया हदीस मिशकात में भी आए पर पीराना पीर बांधिया के तमा जी दिल ठरी पौंदी ईमान ताज़ो थी पाण फरमाईंदा त अल्लाह क़यामत जे ॾींहुं हिसाब वठंदो न जी तो तैयारी आहे नहीं कौन सगंदा कौन नहीं पांजो फजल फरमाई कुछ त्या कुछ पाण ईद में हो तो पर कुछ आऊं बचाग भई जा मता चवे में खान बलोच तो कमीनिया मा कुछ तो तैयारी कयो अर्ज यो था कि हिसाब न कजा अब्दुल न कजा पांजो फजल फरमाए
हुजूर फरमायो पीरान पीर फरमायो हदीस रसूलुल्लाह जी अल्लाह हिसाब वठंदो न महबूब जी उम्मत खां रब पर्दे में हिसाब सभिनी जे सामूं न छो त मता रुसवा न थिया कुरान में त लौ यौम ला युखज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहू अल्लाह फरमायो हबीब मां तुंहिंजी भी इज्जत रखंदुसि तुंहिंजे सदके तुंहिंजी उम्मत खे भी महशर जे मैदान में रुसवा कोन कंदुसि अल्लाह से पर्दे में हिसाब वठंदुसि अल्लाह से हे गुनाह कई मौला हक़ हे कई हां सही हे गुनाह कई हाणे उते छा करे कोई इनकार कोन करे सघंदो पर दिल में चवंदो त अॼु तबाह थी हलाक थी अल्लाह से फरमाईंदो ये सब गुनाह कई मौला हाओ अल्लाह फरमाईंदो मूं दुनिया में भी तुंहिंजा ऐब ढकिया हिते भी तुंहिंजा ऐब ढकिया सतुर कज सतार और हाँ ऐबन उघाड़ी आहियां ढक जो ढकण हार दई पांद बनाह जो इहो कॾहिं बि न कजे गुनाह करे मां हीअं कयो उहो अल्लाह न बख़्शींदो जो अल्लाह उन जा ऐब ढके हू चवे सही मां भी हीअं करे छॾियो माना एॾी जुर्रत गुनाह ते इहो कॾहिं बि न करणो घुरिजे पीरान पीर फरमायो हुजूर जी उम्मत सभिनी उम्मतुनि खां भली भला उन उम्मत जो सभिनी खां भली त वरी उन में दर्जा हूंदा पीरान पीर फरमाए हाओ उन महबूब जे उम्मत में सभिनी खां अफज़ल अबू बकर सिद्दीक़ साईं पोइ ॿियो नंबर कंहिंजो पाण ॿियो नंबर फारूक आज़म जो आहे टियों नंबर कंहिंजो पाण टियों नंबर उस्मान गनी जो अफ़ज़लियत में साईं चौथों नंबर कंहिंजो पीरान पीर फरमायो चौथों नंबर सोने अली हैदर करार जो आहे इन अक़ीदे पीरान पीर वारे ते हलंदो या रुगो नारन में पूरा हूंदो इहो ई अक़ीदो रखंदो न अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म उस्मान गनी हैदर करार जेको न तोखे चवे त न बाबा न अफ़ज़लियत सिद्दीक़ अकबर के न मंजा अफ़ज़ल मौला अलिया ॿी ॻाल्हि ॿुधो पीरान पीर सोने दस्तगीर हदीस आंदी आहे रसूल दीन में त हुजूर फरमायो जॾहिं मां मेराज ते वयसि अर्ज़ कयो मौला मूंखां पोइ खलीफ़ो अली थे अलीअ खे खिलाफत मिले अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब न तोखां पोइ खलीफ़ो थींदो त अबू बकर सिद्दीक़ थींदो पोइ फारूक आज़म उस्मान गनी हिकिड़ा वारी सुन्नी सदाइण वारा ये सब दस्तगीर जा असां दस्तगीर जायूं न खिलाफत में पहिरों नंबर अबू बकर जो आहे पोइ उमर जो आहे पोइ उस्मान जो आहे पोइ अलीअ जो आहे पर अफ़ज़लियत में वरी अली अॻ में आहे न इहो या राफ़िज़ियत वा इहो तफ़सीली शियो आहे इन खां बचजा जेकॾहिं न इहो अक़ीदो छॾे ॾिनई त पोइ दस्तगीर पंहिंजो क़यामत जे ॾींहुं कोन कंदुई जे चवी थो त महशर जे मैदान में मूंखे गौसे आज़म जो झंडो नसीब थिए ऐं गौसे आज़म सां गॾु जन्नत में वञा पोइ इहो अक़ीदो रखो त सभ खां अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक़ आहे पोइ फारूक आहे पोइ उस्मान आहे पोइ अली आहे महबूब मिठे प्यार जी असां बोल लजी आ पाक गली महबूब मिठे प्यार जी असां बोल लजी आ पाक गली चश्मल ते रखी असां चमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली पीर गौसे आज़म फरमायो ऐं कुरान में फरमायो कुल खैर उम्मत सभिनी खां भले में भली उम्मत आमिना जे लाल महबूब जी उम्मत वादा सभिनी खां शान वारो आमिना जो लाल मोहम्मद अरबी सभिनी खां भली उम्मत महबूब जी हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जो वली आसिफ बिन बलखिया अख छिंब खां अॻे हज़ारे मेलनि तां तख़्त खणी आणे सघे थो त कुरान मां साबित थियो त सोणो दिलबर दस्तगीर बग़दाद मां असांजे सॾ ते पहुची सघे थो
जी साईं हाणे हिकिड़े अमराव बेदीन चई वो बेड़ी बुडी वई शरण जी नारे में बेड़ी बुडी वई वेचारनि अल्लाह साईं हर कंहिंखे इन मुसीबतुनि खां बचाए पोइ चई पोइ दस्तगीर छो न मदद कयनि पोइ दस्तगीर बेड़ो कढी न मुझे पोइ अल्लाह छो न भला कढी दस्तगीर ते तूं एतिराज़ हुई जॾहिं मींहं पिया वसनि न परो बरसातूं माण्हुनि खे वरी गुस्ताखियूं यादि आयूं हिकिड़ो अमराव किथे तव्हांजो नबी चओसि नी तव्हांजी मदद करे इन्हनि तुंहिंजनि गुस्ताखियुनि जे करे त हे ॿोॾियूं आयूं इन्हनि तुंहिंजे बेअदबियुनि जे करे त रब ॾमिरजे थो जागो था हले कोन था जागो भला माण्हुनि अलाह खे सॼी राति सॼो पे कोन पे सॼो असां त रब खे सरींदा वसीलो वली अलाह खे पुकारियूं भई सॼी राति ज़िक्र क़ुरान जूं तिलावतूं बांगूं उन वक़्तु बांगूं ॾिनियूं पे हाणे त निमाज़ ई कोन था अल्लाह एड़ी का दिल असांजी सख़्त है मुड़ियारे को भला अल्लाह छो न मदद की को त अल्लाह ते वेतराज़ पोइ त माण्हू जॾहिं गुस्ताखी ते ईंदो आहे न वलियनि जी त पोइ नबीअ ताईं पहुचंदो आहे पोइ अल्लाह ताईं पहुची वेंदो आहे हेॾे मुड़ियारे क़ुरान पाक में अल्लाह ताला थो फरमाए कान नसरुल मोमिनीन कान हक़्क़न अलैना अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे मुंहिंजे मथां हक़ आहे आयत जो मफ़हूम आहे अल्लाह तो फरमाए मुंहिंजे मथां हक़ आहे त मां मोमिननि जी मदद कयां अल्लाह छा थो फरमाए मुंहिंजे मथां कान हक़्क़न अलैना नसरुल मोमिनीन कान वअदन मफ़हूम इन जो इहो अल्लाह तो फरमाए मुंहिंजे मथां हक़ आहे त मां मोमिननि जी मदद कयां वदा मोमिन रब के सजो पे तमीह बंद कर छो न पे बंद की पंहिंजे मर्ज़ी ते बंद की अदाया इन में को राज हो या अल्लाह जी रज़ा हुई जेकॾहिं गौसे आज़म के को दिल सां सॾु कंदो आहे त गौसे आज़म बि मदद कंदो आहे जे ज़ाहिरी मदद न थी त उन में बि का हिकमत हूंदी आहे को राज हूंदो आहे अल्लाह तो फरमाए मुंहिंजे मथां हक़ आहे मां मोमिननि जी मदद कयां ऐं क़ुरान में आहे यक़तुलून नबिय्यीन बिग़ैरि काफ़र नबियन के नबी कंहिंजा मोकिलियल नबियन के कंहिं मोकिलियो कंहिंजा नुमाइंदा आहिनि पोइ काफ़रन अल्लाह जो क़ुरान में फरमाए त हिननि नबियन सगोरनि खे काफ़रन क़त्ल कयो शहीद कयो पोइ अल्लाह छो न उन्हनि जी मदद कई अल्लाह मोकिलियो आहिनि अल्लाह ते वेतराज़ आहे ओ सुहिणा ओ अदा इन बेअदबीअ खां बच असां बेअदब न आहियूं अल्लाह तव्हां असांखे रब करीम पंहिंजो भी अदब नसीब फरमायो आहे अल्लाह तव्हां असांखे सहाबा अहल बैत वली जो भी अदब नसीब फरमायो ये जमात अदब वारी आहे फैज़ सॼो अथव ई अदब में बेअदबी जेका हूंदी आहे नबीअ जी हुजे वलीअ जी हुजे बेअदबीअ वारो तड़जी वेंदो आहे ऐं जेको अदब वारो हूंदो आहे न उनखे फैज़ भी मिलंदो आहे ईमान बि उनजो साबित रहंदो आहे उनते हिते बि महिरबानी हूंदी आहे त क़ब्र क़यामत में बि महिरबानी अदा हाणे जेकॾहिं अच्छा ॿी ॻाल्हि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो कहिड़ा तख़्त खणी अचे जेको खणी आयो उन वटि केतिरो इल्मु मिनल किताब हे आलिम सम्झनि था ॻाल्हि अक़ीदे जी आहे ॿुधाइणी आहे त किताब जो सॼो इल्मु न थोरो इल्मु हुजे त उन्हीअ जो इहो कमाल आहे ऐं आमिना जे लाल उहो किताब हो सुलेमान अलैहिस्सलाम वारो ऐं सभिनी किताबन मां वधीक अज़मत वारो किताब क़ुरान मजीद जंहिं वटि सुलेमान अलैहिस्सलाम जी उम्मत जो वली आहे उन किताब जो थोरो इल्मु आहे उन जो तसर्रुफ इहो आहे जो अख छिंभ खां अॻे इहो तख़्त खणी आयो ऐं सॼो क़ुरान जंहिंजे सीने में हुजे आमिना जे लाल मुहम्मद अरबीअ जे सीने में हुजे त उनजो इल्म जो छा कमाल हूंदो अर्रहमान अल्लमल क़ुरान जे महबूब के पढ़ाइण वारो पाण रब हुजे पढ़ाइण वारो रब सीनो मुस्तफा जो अलम नशरह लक सदरक वारो सीनो हुजे निसाब क़ुरान मजीद हुजे क़ुरान पाक में हर शइ जो बयान ला त मुस्तफा करीम जे इल्म जो छा कमाल हूंदो
वो तो ये चवणो ही गलत आ त गैब अल्लाह नबी के इल्म गैब दिनो आ या न यो चवणो इया जे साईं ता के बुधायो न त नबी जी त डेफिनेशन ही हवा नबी जी त माना ही हवा त नबी चेबो ही उनके आ जेको अर्श ते वेही फर्श जो खबरों बुधाए नबी चेबो ही उनके आ जेको गैब जो खबरों बुधाए नबी चेबो ही उनके आ जेको ईंदड़ वक्त जो खबरों बुधाए माज़ी जो खबरों बुधाए मुस्तक़बिल जो खबरों बुधाए नबी त चेबो ही उनके इया चवण त नबी के गैब जो इल्म है या न है यो चवण इया वा जे ते ज्यादा दर्जिया पर उन दर्जिया के बटन हणो अले अचे तो अले कोन साईं ओ मिस्त्रिया उनके जेको आसो सिर हणो अचे थी अले कोन साईं आहे लोहर उनके जेको आसो छुरी ठाण अचे थी अले कान बिला तशबीह हो बिला तमसील मा मुशाबहत मुमासिलत न तो पर मिसाल रब कुरान पाक में बिना हन यो चवण ही गलत है नबी के गैब जो इल्म है या न यो चवण इया जिया कोई चवे पीएचडी इल्म दी आखिरी डिग्री आ पीएचडी अब इन पीएचडी कईया उनके लिखण अचे तो अले कोन तो अचे अब जे लिखण न तो अचे तो उन जेको आसो रिसर्च किया कई तहकीक किया कई उन मकालो किया लिखो उन डिग्री हासिल किया कई यो चवण जहालता लता नबी के गैब जो इल्म है या न मिसबाहुल लुगात नंढड़ो लुगत जो किताब आ लिखण वालो लखनऊ जो जोबंदी मौलविया उन लिखियो आ त नबी जी माना इहावा अल्लाह के इल्हाम से गैब की खबरें बताने वाला नबी तो चेबो ही उनके आ जेको अर्श दे वेही फर्श दे वेही अर्श जो खबरों बुधाए तो चवे नबी के गैब जो इल्म ना है जो को बियो नबी हुंदो असा जो नबी हो आ जेको रब तबारक व तआला असा तमाम उन महबूब नबी के महीनाओं जेके रब इल्म गैब अता फरमाए अल्लाह जी वलियन जो करामतन जो जिक्र कुरान पाक में खोड़ करामत अल्लाह जी वलियन जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत पता उन्हनि वलियन जो सरदार इन उम्मत